अॼु मूंखे गॾियो अमिताभ बच्चन। मूंखे अची करे ईअं पोयां अथई चई मूंखे सुञाणे थो। चयोमांसि हा तूं अमिताभ बच्चन आहीं? चई KBC। चयोमांसि भाई तूं ABC आहीं अमिताभ बच्चन ऐं मां आहियां KBC। चई इहो वरी कीअं? चयोमांसि KBC मतिलबु कमलेश बलवाणी कॉमेडियन। जी हाँ इहा ॻाल्हि सही आहे। चयोमांसि तूं पहिरीं कौन बनेगा करोड़पतीअ में पैसा खटाईंदे, उन खां पोइ चवंदे कल्याण ज्वेलर्स मां सोन वठो, पोइ चवंदे सोन हाणे मुथूट फाइनेंस में गिरवी रखो, गिरवी रखी ॿई हथ रखो मथे ते, पोइ चवंदे हाणे इहो मथे ते न रखो साईं नवरत्न तेल वठो हुन सां मालिश कयो। पर असांजो कमु उहो कोन्हे, असांजो कमु आहे KBC मतिलबु कमलेश बलवाणी कॉमेडियन। जोक्स ॿुधायो, खिली खून वधायो। हिन करे तूं बि ॿुध, ॿियनि खे बि ॿुधाए, खिली खून वधाए, पोइ पाण ई जी सही था चओ, असली KBC तूं ई आहीं। वाह कमलेश बलवाणी कॉमेडियन।